أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين كفروا أعمالهم كسراب بقيعة يحسبه الظمآن ماء حتى إذا جاءه لم يجده شيئا ووجد الله عنده فوفاه حسابه والله سريع الحساب أو كظلمات في بحر اللجي يغشاه موج من فوقه سحاب ظلمات بعضها فوق بعض إذا أخرج يده لم يكد يراها ومن لم يجعل الله له نورا فما له من نور. درود شریف اللهم صل على سيدنا محمد رب زدنا علما. मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो 18 सिपारो सूरत नूर आयत नंबर 39 ऐं 40 ॿ आयतूं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कर. हिन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला ॿ मिसालूं ज़िक्र फरमायूं. उहे मिसालूं काफ़रनि जे अमाल जे मुतालिक़ त काफ़रनि जा अमाल कंहिं कम जा ई कोन. केॾियूं बि नेकियूं करे वठनि, केॾियूं बि ख़ैरातूं करे वठनि, केतिरियूं हॉस्पिटल्स ठाहे छॾनि, केतिरा ई मुसाफ़िर खाना ठाहे छॾनि, यतीम खाना ठाहे छॾनि, केॾी ई वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठाहे करे ग़रीबनि जे लाइ अलाट करे छॾनि, कुझु बि कोन्हे उन्हनि जे अमाल जी हैसियत अलाह वटि. जेसि ताईं ईमान नाहे तेसि ताईं नेकी जो अमल अलाह वटि क़बूल कोन्हे. ऐं अल्लाह तबारक व तआला मिसाल ॾेई करे सम्झायो आहे त हीउ सम्झो. मिसाल सां ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे आसानी सां. जीअं मिसाल तौर अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी ॿी जॻह ते फरमायो या अय्युहन नास ज़ुरिब मसलुन फस्तमिउ लह. ए इंसानो कन खोले ॻाल्हि ॿुधो. जेकॾहिं मक्खी त केरु अलाह खे छॾे ग़ैरुल्लाह जे गिनो मक्खी त ठाहे त कोन था सघनि, पर मक्खी कुझु खसे वञे न त वरी वापसि मोटाए बि कोन था सघनि. वइन यसलुबहुमु ज़ुबाबु शैअन ला यस्तनक़िज़ुहु मिन्हु. अलाह साईं फरमाए थो मख कुझु खसे वञे न वापसि मोटाए बि कोन था सघनि. इन मां ख़बर पई त हू मुश्किल कुशा बि न आहिनि, हाजत रवा बि न आहिनि. मुश्किल कुशा बि अलाह तबारक व तआला आहे, हाजत रवा बि अलाह तबारक. अलाह मख जी मिसाल ॾेई करे सम्झाइणु चाहे थो पियो त मां अलाह खे ई मुश्किल कुशा सम्झो, मां अलाह खे ई हाजत रवा सम्झो. ऐं ॿी जॻह ते अलाह तबारक व तआला फरमायो उहो बानो जेको अलाह खे छॾे ग़ैरुल्लाह खां मदद थो घुरे. उनजी मिसाल ईअं आहे जीअं खूह जे मथां अची बीह करे पोइ पाणी खे चए पाणी हलिया मुंहिंजे वात में, पाणी हलिया न. उन में पाणी जे लाइ डोल विझे, न गिलास विझे, न जग विझे तव्हां त खणी करे पीआ न. बसि खूह जे मथां अची बीह करे चए थो हलिया पाणी मुंहिंजे वात में, हलिया मुंहिंजे पाणी वात में, हलिया पाणी मुंहिंजे वात में, पाणी वात में ईंदो. फरमाए जीअं इहो पाणी हिन जे वात में नथो अची सघे तीअं ई ग़ैरुल्लाह खां मदद घुरण वारो ग़ैरुल्लाह हुन जी मदद जे लाइ नथो अची सघे. अलाह खां मदद घुरणु घुरिजे. मुश्किल कुझु हाजत रवा अलाह. इहा अलाह से मिसाल ॾिनी त इंसानो मिसाल सां ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे. सम्झो हिते अलाह से ॿ मिसालूं. अलाह से इरशाद फरमाए वल्लज़ीन कफ़रू अअमालुहुम. उहे माण्हू जिन कुफ़ुर कयो आहे, ईमान कोन अथनि, उन्हनि जा अमाल कसराबिन मिसाल रुञ जे आहिनि. रुञ सिंधी जो लफ़्ज़ आहे. अलहमदुलिल्लाह पाण खां सिंधी विसरंजंदी हुई वञे थी पई. इलाही लफ़्ज़ सिंधी त लिखण त घटि थी अचे पर सम्झण में बि घटि थी अचे.
रुञ चइबो आहे, सिंधी असांखे बि घटि थी अचे, पुराणा लफ़्ज़ असांखे बि कोन था। रुञ चइबो आहे, तव्हां ड्राइविंग कंदव न, परे खां तव्हांखे पाणी हेठि नज़र ईंदो, पाणी हूंदो आहे न आहे हूंदो, इनखे रुञ चइबो आहे। हिकिड़ो उञायल माण्हू हुजे ऐं उनखे तलब हुजे पाणी जी, रेगिस्तान में हले पियो, हलंदे 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 अचानक उनखे इहा रुञ नज़र आई, हिनखे आसरो थींदो, हा ॿेली हाणे पाणी नज़र आयो, पर जीअं वेझो वेंदो तीअं रुञ पई पोइते थींदी पई, आई कुझु कोन। इहो नज़र जो हिकिड़ो धोखो आहे। अलाह साईं फरमाए थो कसराबिन, काफ़रनि जा अमाल जेके आहिनि मिसल इन रुञ जे आहिनि, रुञ ॾिसण में त अचे थी पर आहे कुझु बि कोन आहे। ईअं काफ़रनि जा अमाल नेकी वारा भलाई वारा कम जेके आहिनि उहे ॾिसण में त ईंदा पर उनजी हैसियत कुझु बि कोन्हे। अलाह साईं फरमाए कसराबिन बिक़ीअतिन, मिसाल रेगिस्तान जे अंदरि उन रुञ जे आहे काफ़रनि जा अमाल, यहसबुहु ज़मआनु माआ, जेको माण्हू गुमान करे थो न उहो सम्झे थो पाणी आहे उते, हालांकि पाणी कोन हूंदो आहे। हाणे हिनखे उञ लॻल आहे, जल्दी जल्दी पहुतो, जल्दी जल्दी उते त कुझु कोन्हे। हत्ता इज़ा जाअहु लम यजिदहु शैआ, हत्ता के उते वञी पहुतो त उते त कुझु बि कोन्हे, असां नज़र ई कोन थो अचे। उते छा मिलंदुसि, ववजदल्लाह इंदहु, उते अल्लाह तबारक व तआला हिनखे मौत ॾेई छॾींदो। उञायल आहे, हिनखे पाणी खपे, भॻो 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 भॼो वञो, रुञ ते पहुतो त उते कुझु ई कोन रहो। अलाह साईं फरमाया उते अलाह खे ॾिसंदो, माना उते मौत अलाह साईं ॾेई छॾींदुसि। फवफ़ाहु हिसाबु, अलाह साईं हुनजो हिसाब पूरो करे छॾींदो, मौत हुनखे ॾेई छॾींदो, उमिरि पूरी करे छॾींदुसि। हाणे इन बाने खे जीअं रुञ मां कुझु बि हासिलु कोन थियो, ईअं काफ़र माण्हू खे नेकी जे अमलनि मां कुझु बि हासिलु कोन थियो। वल्लाहु सरीउल हिसाब, अल्लाह जल्द हिसाब वठण वारो आहे। 50-60 साल जी ज़िंदगी छा ज़िंदगी आहे? मुसलमान बि ओतिरी गुज़ारींदो, काफ़र बि ओतिरी गुज़ारींदो। आख़िरत जे मुक़ाबले में त इहे 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे असांजी ज़िंदगी। इन करे अलाह साईं फरमाईंदो मां जल्द हिसाब वठण वारो आहियां। या त दुनिया में ई 50-60 सालनि जे अंदरि हुनखे अहिड़ो करे चवंदो हालत ख़राबु थींदसि, न त आख़िरत जो अज़ाब त यकीनी आहे ग़ैर मुस्लिम, अल्लाह याज़ु बिल्लाह ताला। हिकिड़ी मिसाल अल्लाह तबारक व तआला इहा ॾिनी। ॿी मिसाल, औ कज़ुलुमातिन फी बहरिन लुज्जी यग़शाहु मौजुम मिन फ़ौक़िही मौजुम मिन फ़ौक़ि सहाब। अल्लाह साईं फरमाए थो काफ़र जा अमाल ईअं आहिनि जीअं वॾो दरिया हुजे, उनजी गहराई जे अंदरि ऊंदहि हुजे। हाणे उहा ऊंदहि जेकी आहे समुंड जे अंदरि गहराई में ऊंदहि आहे। हाणे ऊंदहि त हिकु त समुंड जी ऊंदहि, वरी मथां हिकिड़ी शोली आई, लहर आई, मौज आई, उन जी ऊंदहि, वरी हिन लहर जे मथां हिकिड़ी ॿी लहर आई, उन जी ऊंदहि, इन जे मथां हिकिड़ो बादल झुड़ आहे जंहिंजे करे सितारनि वग़ैरह जी या चंड वग़ैरह जी बि रोशनी हिते कोन थी पए। इहा बि ऊंदहि। घणियूं ऊंदहि थियूं? 4 ऊंदहि। समुंड जी पाण ऊंदहि, हिकिड़ी मौज आई, लहर आई, उन जी ऊंदहि, उन जे मथां ॿी लहर आई, उन जी ऊंदहि, ऐं मथां झुड़ लॻो पिया, उन जी ऊंदहि। 4 ऊंदहिनि जे अंदरि जेकॾहिं का शइ ऊंदहि वारी आहे उहा नज़र ईंदी? भले शइ मौजूदु बि हुजे, नज़र ईंदी? अलाह साईं फरमाए थो काफ़र जा अमाल बि ईअं अथव। ईअं सम्झो ऊंदहि दर ऊंदहि ऊंदहि दर ऊंदहि जे अंदरि उन जा अमल आहिनि, नज़र ई कोन था अचनि, बसि गुम। अलाह साईं फरमाए ज़ुलुमातुम बअदुहा फ़ौक़ बअज़, ऊंदहि मथां ऊंदहि, ऊंदहि मथां ऊंदहि, ऊंदहि मथां। लाइट असां ॾींहं जो बंदि करे था छॾियूं त कुझु न, राति जो बंदि करे था छॾियूं असांखे कुझु नज़र कोन थो अचे। अलाह साईं फरमाए 4 ऊंदहि ऊंदहि मथां ऊंदहि हूंदी त हाणे छा नज़र ईंदो? पर अलाह साईं अजीब ॻाल्हि फरमाए, इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा, इन ऊंदहि जे अंदरि राति हिन जी समुंड जी ऊंदहि, हिकिड़ी लहर जी ऊंदहि, ॿी लहर जी ऊंदहि ऐं झुड़ जी ऊंदहि। इन ऊंदहि जे अंदरि जॾहिं पंहिंजो हथु कढंदो त उहो बि नज़र कोन ईंदुसि। अथसि सही पर नज़र कोन ईंदुसि। इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा, माना हाणे हुनजो हथु मौजूदु आहे पर हुनखे नज़र कोन थो अचे। अहिड़े नमूने सां काफ़र जो अमल बि मौजूदु आहे पर हुनखे फ़ाइदो
कोन ॾींदो. हा अलाह साईं फरमायो मल लम यजअलिल्लाहु लहु नूरन फमा लहु मिन नूर. जेके अलाह साईं हिदायत जी रोशनी नथो ॾे त उनखे का बि हिदायत हासिल कोन्हे. असल शइ आहे ईमान आणणु, अक़ीदा सही आहे. इहे असल शयूं आहिनि, इहे न आहे त पोइ कुझु बि कोन्हे. इलाही दोस्त चवंदा आहिनि साईं हल अंग्रेज़ त विया धू जन्नत में, बूट सुधो जन्नत में. अब छो हेॾी नेकी जा कमु कंदा? पाड़े वारनि जो हेॾो ख़्यालु अथनि, हल ग़रीब जो हेॾो ख़्यालु अथनि, हल बाबा हुनजो ईमान ई कोन्हे. अंग्रेज़ जेकॾहिं ईमान आणे थो त असांजे अखियुनि में ईमान कोन अथसि त हुनजा आमाल ईअं जी हीअ रुञ आहे. ईमान कोन्हे त हुनजा आमाल ईअं जीअं माण्हू जो हथु ऊंधे दर ऊंधे ऊंधे दर ऊंधे ऊंधे दर ऊंधे हथु त मौजूदु आहे पर नज़र कुझु कोन थो अचे. ईअं आमाल त काफ़र जो मौजूदु हूंदो पर फ़ाइदो हुनखे कोन. लख सोन जहिड़ा थी वञनि काफ़र, सोन जहिड़ा थी वञनि मुस्लमाननि जे लाइ, त बि उन्हनि जो इहो अमल अलाह वटि क़बूल कोन्हे. जेसि ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारी नेमत हासिल कोन अथनि तेसि ताईं हुनजो को बि अमल अलाह वटि क़बूल कोन्हे. इहा एॾी वॾी नेमत आहे, एॾी वॾी नेमत आहे कलमे जी. जेको माण्हू 100 साल ज़िंदगी गुज़ारी ऐं कुफर जी हालत में गुज़ारी, हाणे मरण खां 10 मिंट पहिरीं हुनखे यादि आयो त बाबा फलाणे आले मूंखे दावत ॾिनी, मूं क़बूल कोन कई. मिलियो छा मूंखे? कुझु ई कोन मिलियो ज़िंदगी में. हलो भला कलमो पढ़ी थो चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल. 10 मिंटनि खां पोइ गुज़ारियो, अलाह साईं जो फरमायो जन्नत में हलो. सॼी ज़िंदगी जा गुनाह हिकिड़े लम्हे में अलाह साईं माफ़ फरमाए छॾे. इहा कलमे जी एॾी वॾी नेमत आहे. सो ईमान हिकिड़ी वॾी नेमत आहे, एॾी वॾी नेमत आहे, एॾी वॾी नेमत आहे जो ही ज़मीन ऐं आसमान सोन ऐं ज़ेवरात सां भरे छॾिजे ऐं हिकु पासे ईमान हुजे न त इहो ज़मीन ऐं आसमान एॾो क़ीमती कोन बणिजंदो जेतिरो ईमान क़ीमती आहे. वॾी दौलत आहे ईमान जी. हिकिड़ो मशवरो, केॾी महिल अलाह सां कचहरी कयो, मां बि कयां तव्हां बि कयो. कचहरी कंदे कंदे अलाह साईं खे अर्ज़ु कयो अलाह मां हे कलमो पढ़ां थो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ही मुंहिंजी अमानत ते अलाह मरण खां 5 मिंट पहिरीं मूंखे नसीब कजे. ऐं अलाह अमानतुनि में ख़यानत 5 मिंट पहिरीं जेकॾहिं कलमो नसीब थी वियो त असां कामयाबु थी वियासीं. अलाह खां दुआ आहे अलाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए.